लौंगा ओ लौंगा जी यार वो फाइल तो पावड़ो खणा तो न मैं ॾिसूं चेक करियो केरन केरन माण्हुनि जो काठ हाँ हाँ हींअर ई खणी थो अचां। खणी खणी फाइल हिन में ई हिसाब किताब सभु अथई। अच्छा लौंगा जी जी सेठ। यार में जुम्मे जो दासा हुआ वो निकिरी विया। हाँ हाँ उहे सही आहे? सभु निकिरी विया। अच्छा चलो ठीकु आहे ॿियो को ग्राहक व्राहक कोन आया अञा ताईं जिन जा बि काठ ॿाठ रहियल हुआ न उहे सभु खणी आया। सभु खणी आया अच्छा बस दुआ कर दो ग्राहक हू अची मौरियूं के ठहियूं न इहा ई त सोचींदो आउं बि आहियां सॼो ॾींहुं त मना को अहिड़ो ग्राहक अची वञे। हा बस अची वेंदो कोन को मोमन अची वेंदो ॾियो अलाह ख़ैर अलाह ख़ैर अची वेंदो कोन को मोमन दुआ कर को काठ दोरा तो को मिलनू जज को मिलनू अल्लाह वदुआ ठीक है अल्लाह वदुआ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम खुश हो यार अल्लाह खैरा खुश हो अल्लाह जाए अदा को काठ बाट को जजो है ना या न बाबा जाऊं पिया सब पिया पास मोयो काठ बड़े काठ देवी जो काठ शुरू आए कोन अच्छा घणो खपे घणो तो काठ लई खपनो जजो खपनो जजो तो एडो काठ आए कोन न न आए को छोटा ने जाऊं पांगे भी जाऊं पिया काठ दिसा में थोरो इयो समझदार रो वेठे का खाइंदा तो सही काठ पे यो दिखा रहे हो तो आके दो खड़ा का सखा वडो चाय मैं का हां बस चाय जी अच्छा अचो कुर्सियों अपा लौंगा कुर्सियों खड़ा हां कुर्सी खणी बस आवा चा तो कुर्सियों खड़ा करा कर यार तो कुर्सी नहीं काठ जो तो जजो है ओने आए थोड़ो आए अपा जाऊं तो सुन तू विषय आए वाली थोड़ो का आता हो जो आपसे सभा थोड़ो होता अच्छा हां बुधायो तव्हांखे बुबड़ियो खपे नुमयो खपे भामयो खपे आमरे खपे कहिड़ो तव्हांखे काठ खपे काठ असां जाम आहे असल में काठ संग लई खपे अलाई बुबड़ो तो देवी हूंदी कहिड़ो काठ हुजे असां अच्छा अकुल घणो खपंदो जाम खपे जाम ताला घणा पवंदो हिते ताला असां 15-20 खन थी वेंदा लिया ए भा कोन थींदा 15-20 थी वेंदा असां छोरा 15-20 तालनि जो थींदो काठ मुश्किल आहे कोन थींदो बाबा तव्हां अचो तव्हांखे ॾेखारियो अचो लिखा काठ जाम पिया पर आऊं ईअं करियां न चांहि चाहिए जा तूं चांहि वारी देस चांहि चाहिए जो तो हा त पुछे रेट कहिड़ो आहे वेट तो की छा कंदा पुॼी वेंदासीं रेत खे पुॼी वेंदासीं अचो अचो हाणे काठ ॾेखारे अचो अचो बाबा ही तव्हां ॾिसो पिया हो ॾिसो हू परिया पिया हू पिया आख़िर तव्हांखे खपे घणो 25-30 तालनि जो थींदो हा तव्हां सभु खे अञा ॿियो पाण खे घुराए ॾींदासीं हा ताला मानियो बंदोबस्त कर मानियो मानी जो बंदो चांहि खणी अचां पोइ मानी चई जा न काठ थोरो थो ॾिसण में अचे ए बाबा अलाही आहे तव्हांजी पूरी थी वेंदी तूं हीअं कर न चांहि खे छॾ मानी कर पानी खणी ग्राहक वॾो आहे बसि पोइ वञा थो मस हलो वियो अचो अचो वियो अचो 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 वियो हा तूं वे शाम तूं भले हाणे ॿुधो मूंखे ॿुधायो हा तव्हांजो काठ आहे घणो हाणे अदा ते ॻाल्हि ॿुधायां सिधी हा असल में छोरो हमारो ने शौक़ीन कबूतर उन को कबूतर असांजा न तंहिंजे लाइ सम्झ त 30-40 पटियूं थियूं खपनि मानी बंदि करे वञ उहो त बंदि करां थो 25-30 पटियूं थियूं खपनि तुंहिंजे लाइ असांखे हेॾो परेशान कयो 30 पटी लाइ सॼी मशीन असांखे माना खोलाई आहे ऐं टिकटे तालनि जी पिया पुछा करे अजीब ग्राहक आयो सम्झे नथो न उठो ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी लोग चांहि मानी कैंसिल हा उहा त थी वई न कैंसिल करा भले कैंसिल करा ॿी ॻाल्हि त ॿुधो चलो उठो ॻाल्हि ॿुधो ताला खपनि तंहिंमें थींदा न खपनि था न तूं ॻाल्हि सम्झे नथो असल में हींअर कबूतर हिन को 7-8 फ़िलहाल हिन लाइ 7-8 पटी 40-50 खपनि 7-8 कबूतरनि लाइ
पोयां त हुनजा बेदा थींदा हुनजा बचा थींदा लाज़मी ताला खपंदा कच्छी जा मेरा थींदा हुन जरा सो ताला खे ख़बर पछाड़ी हींअर तालनि जी पुछाव हलो हलो कोने काथ हलो ए भाई खूब चढ़ियो आहे हलो हलो कोने काथ हलो 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 कोने काथ को चाय तो चाहिए नहीं कौन चाहिए ना कोने चाय में हलो चाय कितने उन जवाब नहीं चाहिए बैठो हलो हलो पानी दे दो हलो हलो चाय ना आयो यहाँ आया कंप्यूटर जो कोखे जो पटियूं वधर न टिकट ताला खपनि न भेड़ा जे तुंहिंजा ग्राहक न आऊं वियोसि ने ॿियो कोई ते रख मज़ूर दौड़ाए 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 मूंखे त रक्त करे विधो अथनि लोग वे छॾ कावड़ के बस हाण अला कर एरा जरा कोने ला चांहि जो छा करे हाणे कैंसिल कराए अजाए बसि पोइ हाणे इहो आख़िरी चकर वञा न थो 40-50 पटियूं खपनि तंहिंजे लाइ टिकट ताला खपनि ही काथे पूरो कोन थींदो हीअं कोन थींदो हीअं कोन थींदो भेण मरी एरा ग्राहक जे असांखे बदल लॻा त मुकाई थोरो लोग भॼी वेंदो आओ बंदि थी वियो हलियो बंदि थी वियो? बंदि करायो ऑर्डर कैंसिल करायो हलो पालो ऑफिस में ऐं मज़ूर यहाँ इलाही टाइम थी वियो आहे छुटी कराए छॾ हलो ऑफिस में हिसाब किताब करियो हली हलिया